हैं मां प्रोफेसर ऑफ सर्जरी आहियां गुलाम अहमद मेडिकल कॉलेज में। असां कोशिशि कयूं पिया त हेल्थ फैसिलिटी सखर खे वधायूं। उन सिलसिले में असां जेके आहिनि उखवत में इम्यूनिटी हॉस्पिटल जो प्लाट हो जेको असां सोसाइटी खां वरितो आहे, सरकारी रेट में आहे। वठण खां पोइ जॾहिं कंस्ट्रक्शन शुरू थी, कुझु उतां जा माण्हू लोकल हुया जेके भत्ताखोरी जे हिसाब में हुया, असां वटि आया चई असांखे भत्तो खपे। असां रूटीन में भत्तो वठंदा रहंदा आहियूं। ॿ टे दफ़ा जंहिंजो इतलाउ असां हायर अथॉरिटीज़ खे ॾिनोसीं भत्तो हले थो, उन खां पोइ न ॾियण जे करे उन्हनि केस दाख़िल कयो। केस त रूटीन जो आहे, हले थो, इंशाल्लाह ताला डिस्पोज ऑफ थी वेंदो। पर मां गवर्नमेंट खे इहा ई अपील कंदुमि, अहिड़ा भत्ताखोर जेके रूटीन में जिन माण्हुनि जा ख़ासि कम कनि था, घर ठाराइनि था या नेक कम में जीअं हॉस्पिटल आहे, स्कूल आहे, ठाराइण में अॻिते वधनि था ख़ैर ख़्वाही वारा, उन्हनि में इहे जेके ग्रुप आहिनि जेके भत्ता वठनि था उन्हनि खां उन्हनि खे हरू भरू तंग कनि था। इन में गवर्नमेंट असां सां तावन करे त जीअं इन्हनि खे तव्हां सखर जे शहर मां कढो। ऐं ख़ासि करे मां अपील कंदुमि सईद हाउस जेके 3 सखर में आहिनि वॾा वॾा, शेख हाउस आहिनि या जेके एडमिनिस्ट्रेशन आहिनि, उनखे अपील कंदुमि, पुरज़ोर अपील कंदुमि त अहिड़े भत्तोखोरनि खे जिन खे असां हाणे हाईलाइट कयो आहे, इन्हनि खां पुछा गुछा करे इन कम खे रोकियो वञे। मां त हिकिड़ो शइ करे वेंदुमि पंहिंजे हिसाब सां, पंहिंजे सिधी सही ॻाल्हि आहे, दोस्तनि यारनि खे चई या कॉलेज जे हिसाब सां, जेके ग़रीब माण्हू आहिनि, जेके मेमण कम्यूनिटी आहे या ॿियूं कम्यूनिटियूं कराची खां अचनि थियूं खैर जो कमु, इन्हनि जा इहे अफ़ाल ॾिसी तव्हां भॼी थी वञनि। त महिरबानी करे तव्हां इन्हनि शयुनि खे कवर अप कयो त जीअं सखर में सुठे खां सुठा कम थी सघनि। थैंक यू वेरी मच। टोटल कानूनी तक़ाज़ा सॼा पूरा कया आहिनि ऐं हॉस्पिटल जी जाइ ते हॉस्पिटल ई ठहे थी। हाणे त कुझु भत्ताखोर, कुझु अताई साफ़ ई मां चवां खणी अताई साफ़ ई माना ब्लैकमेलर्स, उहे कुझु आहिनि जेके माण्हू इहो था चाहिनि त हिते हॉस्पिटल न ठहणु खपे ऐं इन्हनि जी का कटिंग करे प्लाटिंग कई वञे, असांखे भत्तो ॾिनो वञे। पर मुंहिंजो जेको विज़न आहे उहो इहो आहे त हिते बहितरीनु क्लास जी हॉस्पिटल ठहणु खपे। पर कंहिं बि इदारे उन्हनि जे ख़िलाफ़ु को नोटिस न वरितो आहे। हालांकि जेको असां याने कानून मुताबिक़ कमु कयूं था, उन जे बावजूदि ई उहे मुख़्तलिफ़ इदारा असांखे ई तंग पिया कनि, उन भत्ताखोरनि खे कोई तंग न पियो करे। पंहिंजे वकील खे आगाह कयो आहे त कोर्ट में हाणे जज साहिबु जेको आहे सो केस खे एडजंट करे छॾियो। हाणे ॿीहर केस लॻंदो, जॾहिं लॻो। पर असांजी त कोर्ट सॻोरे की इहा इल्तिजा आहे त हे केस ॿुधण जोॻो आहे ई न। असांजी इल्तिजा इहा ई आहे, छो त हॉस्पिटल जो प्लाट आहे, इम्यूनिटी जो प्लाट आहे, उते एक्चुअल ठहे ई हॉस्पिटल पई।